ख़यालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में महबूब मिठो मदनी रहंदो ख़यालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में आहो सुन मोहम्मद जो वद शम्स कमर खां भी आहो सुन मोहम्मद जो वद शम्स कमर खां भी तारीफ़ कजे तंहिंजी छावे ही मिसालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में महबूब मिठो मदनी रहंदो ख़यालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में महबूब जी ज़ियारत थे ही आस अंदर जिया महबूब जी ज़ियारत थे ही आस अंदर जिया अल्लाह का दुआऊं ही घुरंदो सवालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में महबूब मिठो मदनी रहंदो ख़यालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में हर यार सजण जे ते कुर्बान थिया दिल सां हर यार सजण जे ते कुर्बान थिया दिल सां असहाबी सितारा सब वध चार निरालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में अल्लाह मोहम्मद ते कई ख़त्म नबूवत या अल्लाह मोहम्मद ते कई ख़त्म नबूवत या इन गाल जो मुनकिर आ बेशक पियो ज़वालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में महबूब मिठो मदनी रहंदो ख़यालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में आदीन मोहम्मद जो पुरनूर नसीब थियो आदीन मोहम्मद जो पुरनूर नसीब थियो सुलेमान पहोड़ा दिलबर जियालन में सरदार जी ज़ात आहे मशहूर कमालन में।